पाकिस्तान ख़ासि करे सिंध जी शहरी आबादीअ में अवामी हंधनि ते मुख़्तलिफ़ जादू टोणनि समेत जिन्सी मसइलनि बाबति इश्तिहार अंगेज़ी त सभु कंहिं ॾिठी हूंदी, जंहिंमां इहो लॻंदो आहे त ॼण हिन मुल्क जे माण्हुनि जा मसइला ई इहे आहिनि जेके अवामी जायुनि ते उकिरियल आहिनि। इहा ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते, पर हक़ीक़त में बि आलमी सतह ते इहो मसइलो इंतिहाई ख़तरनाक हदुनि ताईं वधंदो पियो वञे। हिक तहक़ीक़ में इंकशाफ कयो वियो आहे त सॼी दुनिया जे मर्दनि जी स्पर्म काउंट में सालियानी 2.6% घटिताई अची रही आहे। माहिरनि ॿुधायो आहे त 1937 खां 2000 ताईं स्पर्म काउंट में सालियानी 1.2% जी खोटाई, पर 2000 खां 2018 ताईं इहा शरह 2.6% थी वई आहे ऐं 2018 खां अॻिते ताईं अहिड़ी खोट अञा बि वधण जा पक्का इम्कान आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त इहो इंसानियत जे वजूद लाइ हिकु तमामु वॾो बहिरान आहे ऐं इन लाइ जेकॾहिं फौरी तौर ते क़दम न खयां विया त इहो मसइलो उते पहुचंदो जितां इन खे वापसि नथो करे सघिजे। तहक़ीक़ दौरान 53 मुल्कनि जे 57 खां मथे मर्दनि ते थींदड़ 223 तहक़ीक़ी रिपोर्टुनि जो गहराईअ सां जाइज़ो वरितो वियो। नतीजनि मां पहिरियों भेरो इहा ख़बर पई आहे त लातीनी अमरीका, एशिया ऐं अफ्रीका में स्पर्म काउंट ऐं जिन्सी सलाहियतुनि वारी सतह में खोट यूरोप, उत्तर अमरीका ऐं ऑस्ट्रेलिया सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। माहिरनि मूजिबि इन जो मतिलबु इहो आहे त स्पर्म काउंट जी सतह में खोट इन हद ताईं पहुची चुकी आहे जंहिंजे करे जोड़नि खे औलाद हासिल करण में ॾुखियायूं पेश अचनि थियूं। जर्नल ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट में छपियल इन तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त इहो हिकु आलमी मसइलो बणिजी वियो आहे जंहिंखे मौसमियाती तब्दीलियुनि सां जोड़े सघिजे थो। माहिरनि मूजिबि इहो बहिरान हिकु वबा जीअं आहे जेको हर हंधि मौजूदु आहे ऐं इन जा सबब डिघे अरसे ताईं असां सां गॾु ई रहंदा। अहिड़ी तहक़ीक़ में स्पर्म काउंट में घटिताई जे सबबनि ते त रोशनी न विधी वई, पर माहिरनि इहो ज़रूर चयो आहे त इम्कानी तौर ते माहौलियाती तब्दीलियूं ऐं रहणी कहणी इन जा वॾा सबब आहिनि। हुननि चयो त मुख़्तलिफ़ केमिकल्स, हार्मोनल ऐं वाद वेज वारे जिन्सी निज़ामनि खे मुतासिर कयो आहे। माहिरनि वधीक चयो त आयल नतीजा परेशान कंदड़ ऐं गिणतीअ जोॻा आहिनि, जिन मां इशारो मिले थो त इंसानियत जी बका खे ख़तरो आहे, छो त ईंदड़ वक़्त में जोड़नि खे औलाद हासिल करण में वॾी ॾुखियाई थींदी।